असां मौजूद आहियूं मुबारकपुर भरिसां बेगारी केनाल जे कप ते जिते गुज़िरियल ॾींहुं तमामु अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो। 7 सालनि जो नींगर अबरार ओठो ॿुॾी जेको हुनजो मढ़ 24 कलाक गुज़रण बावजूदि हिन महिल त हिन में न मिली सघियो आहे। तमामु सख़्तु सर्दी हुजण बावजूदि वारस सख़्ती सर्दी में हू पंहिंजी मदद पाण था त ॻोल्हा करे रहिया आहिनि। अचो संदन वारनि सां ॻाल्हायूं था। न आहे असां राब्तो त परे आहे पर मिलण बि कोई न आहे। असां पंहिंजो पाण कई यार शइ कल्ह खां वठी असां वेठा आहियूं बसि चिप कयूं बसि केॾी महिल लहूं था ॻोल्हियूं था। असां छा ॻोल्हे सघंदासीं अणॼाण माण्हू असांजे सरकार तरफ़ां काई बि मदद न आई असांखे। 24 कलाक थी विया आहिनि असां ईअं ई वेठा हूंदा बसि चिप कयूं असांखे काई बि मदद न आई आहे। न DCO साहब न ई का हितां ओड़े पाड़े वॾेरनि कंहिं बि असांखे न आई आहे। सख़्तु सर्दी में तव्हां राति खां वठी वेठा हो? राति खां वठी असां अखि ई न ॿूटी आहे छड़ो दीद बेगारी बसि। ॿियो असां माना हेॾे होॾे काॾे कोई बि काॾों बि न आयो आहे असांखे। सिर्फ़ु असां पाण ई वेठा आहियूं कंहिंजी बि मदद असांखे न मिली आहे। तव्हां नंढड़े जेको आहे न गुज़िरियल 24 कलाकनि खां जेको आहे ॻोल्हे रहिया आहियो। तव्हां सां ज़िले इंतिज़ामिया थोरे मक़ामी इंतिज़ामिया या MPA कंहिं तव्हां सां राब्तो कयो आहे न साईं न कोई न आयो आहे असां वटि। असां कल्ह खां वठी हिते वेठा आहियूं राति सॼी राति हिते सॼी राति सीअ में हिन में कल्ह राति सॼी राति कल्ह सॼो ॾींहुं कोई न आयो आहे। अॼु सॼो ॾींहुं गुज़री वियोसीं अॼु बि कोई न आयो आहे। तव्हां सख़्तु सर्दी में पंहिंजो गुज़िरियल ॾींहं खां वठी जेके हिते वेठा हो हिते जी साईं तव्हां सां कंहिं बि मदद न कई आहे? न साईं न कोई न आयो। हाणे जेके ॻोल्हनि पिया बेगारी में अंदरि जेके माण्हू आहिनि जी साईं केरु सरकारी आहिनि या न असांजा पंहिंजा आहिनि पाण घुराया आहिनि जेको संगत साथ वारा। तव्हां वारसनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुनजे वालिद अबरार ओठे जे वालिद उन ॿुधायो त सख़्तु सर्दी में असां 24 कलाक गुज़रण पंहिंजी अखि बि न ॿूटी। ज़िले इंतिज़ामिया तोड़े मक़ामी इंतिज़ामिया असां सां का बि वास्तो राब्तो न कयो आहे। तोड़े जो सरकारी टोबा न घुराया विया आहिनि। असांजी दीद जेका आहे बेगारी में आहे। कैमरामैन अमजद खोसो सां गॾु मुश्ताक खोसो, जैकब न्यूज़ मुबारकपुर।